बिचार असिस्टेंट कमिश्नर हालत डॉक्टर मुज़ाहिर अली जी सरबराही में ॿारनि खां पिनाइण, मज़दूरी कराइण, जबरी मुशक़त, इंसानी स्मगलिंग जे ख़िलाफ़ आगाही प्रोग्राम में खुली कचहरी जो एहतमाम कयो वियो। प्रोग्राम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मखदूम अमीन फ़हीम हाल न्यू में मुनक़द थियो, जंहिंमें एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक जमाली ऐं लाॻापियल खातनि जा ऑफिसर, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहर जे मक़ामी माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत मखदूम अमीन फ़हीम स्कूल के शागिर्दनि तरफ़ां तिलावत कलाम पाक, नात शरीफ़ और क़ौमी तराने सां कई वई। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर हालत डॉक्टर मुज़ाहिर अली ख़िताब कंदे चयो त ॿारनि खां मज़दूरी कराइण, पिनाइण ऐं इंसानी स्मगलिंग के ख़िलाफ़ क़दम खणण असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। मूं वधीक चयो त अहिड़नि प्रोग्रामनि ज़रिए माण्हुनि में आगाही पैदा कई पई वञे त जीअं इन्हनि मसइलनि जो ख़ात्मो आणे सघिजे। हुन अवाम खे अपील कई त जेकॾहिं किथे बि ॿारनि खां जबरी मुशक़त कराइण या पिनाइण जूं सरगर्मियूं ॾिसनि त फ़ौरी तौर ते असांजी हेल्पलाइन ते इतला ॾियनि त जीअं फ़ौरी कार्रवाई कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।